सीता रोड में मेमण महला मिडिल स्कूल में हाजी खैर मोहम्मद पंवर मेमोरियल मुफ्त मेडिकल कैंप लगाए हुई, जंहिंजो इफ्तिताह हाजी मोहम्मद बख्श पंवर ऐं समाजी अगवान साईं सिकंदर पंवर स्कूल के हेडमास्टर सिकंदर अब्बासी सगा जी तंज़ीम शरीक हुआ। ऑर्गेनाइजेशन डॉक्टर खलील अहमद पंवर, लियाकत अली पंवर ऐं साईं सिकंदर अली पंवर कई। इन हवाले से वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे सीता रोड मां अवामी न्यूज़ जो रिपोर्टर वहीद अली अब्बासी पंहिंजे हिन रिपोर्ट में। वक्त असां मेमण महला सीता रोड में मौजूद आहियूं, जिथे अलहाज मरहूम हाजी खैर मोहम्मद पंवर जे नाले से मुफ्त कैंप लगाई वही है। डॉक्टर खलील अहमद पंवर के ताउन से अचो तो इतने जो पेशेंट आहिनि, समाजी सियासी जो अगवान आहिनि, उन्हनि खां जेको आहे सो उनजा मुख ॿुधूं, उन्हनि जा वीचार ॿुधूं त छा था चवनि। ये जो मुझो ग्रांड फादर हो, मां उनके नाले ते कैंप अरेंज कराई है। उनमें असांजा काफ़ी दोस्त जो स्पेशलिस्ट हुआ, पीडियाट्रिशियन आया ॿारनि के हवाले से हुआ, उनका नक कन गले जा डॉक्टर हुआ, असांजा लेडी डॉक्टर आए, असांजी FCPS उहे भी आहिनि। उनका अलावा असां ब्लड प्रेशर, शुगर, मादो इन सभिनी जो डॉक्टर हुआ, असां उन्हनि खे ॾिठोसीं। ऐं मुख़्तलिफ़ जो ॿारनि के हवाले से असांखे उहे बि ॾिसण में आया पेशेंट जो ॿारनि में अक्सर जो हींअर हले पियो डायरिया के हवाले से, या असांजो उनजे मम्स है, मीज़ल्स है, उहे असां पेशेंट ॾिठा आहिनि हिते। ऐं उनखां अलावा शुगर ब्लड प्रेशर जा असां काफ़ी हिते पेशेंट ॾिठा आहिनि। साईं ॾाढी ख़ुशी थी आहे, ॾाढो ज़बरदस्त कमु आहे हिकिड़ो सीता रोड वारनि जे लाइ। असांजो जेको सो मोहतरम अलहाज खैर मोहम्मद जेको पंवर जे नाले सां हिकिड़ी यादि में, ऐं डॉक्टर खलील अहमद पंवर आहे, उन्हनि जूं कोशिशूं उन्हनि जो ॾाढो आहे। उन्हनि जे चवण सां डॉक्टर आया आहिनि, तक़रीबन 6 डॉक्टर आहिनि स्पेशल FCPS, ऐं असांजे सीता रोड में FCPS डॉक्टरनि जो हुजणु ऐं कैंप में इहा ख़ुशनसीबी आहे। यकीन कयो त काफ़ी माना असां वटि पेशेंट आहिनि, नक कन गले जा आहिनि, दिलि जा, शुगर वारे जा ऐं फालिज जा, उन्हनि खे मेडिसन बि ॾियूं था ऐं उनखे चेकअप थिए थो। ये अल्लाह रब्बुल आलमीन जो शुक्र असांखे बि करणु घुरिजे, जंहिं असांखे ये मौक़ो मुयसर कयो आहे जो असां माण्हुनि जी ख़िदमत कयूं। असल में जेको आहे ये ख़िदमत जो जज़्बो जेको आहे न, इहो हुजणु खपे ऐं उहो लिल्लाहियत इन में हुजणु खपे। जेतिरी इंसान पंहिंजी लिल्लाहियत अल्लाह ताला जे लाइ कमु कंदो न, ओतिरो उन्हनि खे फ़ाइदो मिलंदो। ॾाढी ख़ुशी थी आहे त मुंहिंजो पुटु जेको आहे डॉक्टर खलील अहमद, जंहिं FCPS जेकी आहे जेका कई आहे हैदराबाद मां, उहो जेको आहे उनजे असांजे कोशिशुनि सां, उनजे कावशुनि सां ही डॉक्टर दोस्तनि खे वठी आयो आहे। ऐं ही तव्हां पाण ख़ुदि ॾिसो पिया, असां शुक्रगुज़ार आहियूं इन्हनि दोस्तनि जा, जन असांखे सां तावन कयो आहे ऐं जेको आहे सो तावन कंदा रहंदा। जी जेका OPD आहे उन में सभ खां वधीक जेका मरीज़ ॾिठा, अॼु मादे जी तकलीफ़ ॾिठा। ख़बर न आहे अलाए छो मादे जी तकलीफ़ माण्हू में घणी वधी वई आहे। माण्हू एहतियात करणु छॾे ॾिनो आहे, मिर्च मसाला तमामु घणो इस्तेमालु कनि। माण्हू खे चवंदासीं त इन जो इलाजु एहतियात ई आहे, दवाउनि सां वधीक हल न थींदो। तव्हां एहतियात कंदो, तव्हांखे आईंदा हली तकलीफ़ न थींदी। डॉक्टरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त डॉक्टरनि जो चवणु हुयो त असां वधि में वधि जेको आहे सो मादे जा पेशेंट ॾिठा आहिनि, शुगर जा पेशेंट बि ॾिठा, चमड़ी जा पेशेंट ॾिठा, कन गले जा पेशेंट ॾिठा। डॉक्टरनि जो इहो ई चवणो त जेको आहे सो दवा खां बहितर इहो आहे त पंहिंजो जेको आहे सो परहेज़ रखनि, ऐं परहेज़ ई एहतियात आहे। एहतियात जेको करणु आहे जेको आहे पेशेंट जे लाइ वॾे में वॾी ॻाल्हि आहे। ऐं मादे वारा जेके पेशेंट आहिनि उहे मानी पंहिंजे पूरे टाइम ते खाइनि, थोरी खाइनि ऐं वॉक कनि। कैमरामैन अहमद अली पंवर सां वहीद अली अब्बासी, अवामी न्यूज़, सीता रोड। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।